शर्म शेख में बैनुल अक़वामी कॉन्फ्रेंस दौरान माहौलियाती तब्दीलियुनि जे मुतासिर उसरंदड़ मुल्कनि खे मुआवज़ो फ़राहम करण जो तारीख़ी मुआहिदो थी वियो। माहौलियाती तब्दीलियुनि बाबति गॾियल क़ौमनि जे COP27 इजलास में मुआहिदे ते इतफ़ाक़ थी वियो। इजलास में 200 खां वधीक मुल्कनि जे नुमाइंदनि पारां शिरकत कई वई। पाकिस्तान समेत अक्सर उसरंदड़ मुल्क वॾे अरसे खां माहौलियाती गदिलाण सबबि थींदड़ नुक़सान जे अज़ाले जो उसरियल मुल्कनि खां मुतालबो करे रहिया हुआ। हफ़्तनि ताईं जारी रहंदड़ ॻाल्हियुनि बाबति शाहूकार मुल्कनि उसरंदड़ मुल्कनि खे मुआवज़ो ॾियण लाइ हिकु फंड क़ाइमु करण ते इतफ़ाक़ कयो। वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान मुआहिदे जी आजियां कंदे चयो आहे त इहो मुआहिदो माहौलियाती इंसाफ़ ॾांहुं पहिरीं विखा आहे। 134 मुल्कनि लाइ फंड क़ाइमु थियण में 30 साल लॻा। फंड क़ाइमु करण जो फ़ैसिलो थी चुको आहे। हाणे पाकिस्तान फंड जे फ़ाल थियण जो इंतज़ारु करे रहियो आहे। होॾां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां माहौलियाती तब्दीलियुनि जे मुतासिर मुल्कनि लाइ बैनुल अक़वामी फंड क़ाइमु थियण खे वॾी कामयाबी क़रार ॾिनो आहे। वज़ीर आज़म चयो त वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान ऐं संदसि टीम जूं इन ॾिस में कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि।